सिंध तरक़ी पसंद पार्टी जो मुशावरती इजलास हैदराबाद में पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी की सदारत में इजलास थियो। इजलास में सिंध तरक़ी पसंद पार्टी के सीनियर अगवाननि सान्या वदन मुशावरती इजलास में शिरकत कई। इजलास में सिंध तरक़ी पसंद पार्टी के मरकज़ी अगवान गुलजार सुमरो, हैदर शाहानी, हैदर मल्ला, डॉक्टर कुमार मंगरियो, आशिक सोलंकी, कादिर चन्ना, इम्तियाज़ समूह, डॉक्टर अब्दुल हमीद मेमन, होत खान गाडाई, याम शौकत अबड़ू, खुदा बख्श दर्स, डॉक्टर मज़हर मेमन, एजाज सिंधिया समेत सीनियर STP अगवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त असां गुज़िरियल 30 सालनि जी जदोजहद में सिंध जे क़ौमी तहरीक ऐं मजमूए खे नओं रुख़ ॾिनो आहे। असां समूरनि साथियुनि जे गॾियल जदोजहद सां सिंध खे काफ़ी कामयाबियूं मिलियूं आहिनि। डॉक्टर कादिर मक्सी चयो त कालाबाग डैम ताईं ॿिटे मकानी निज़ाम खां वेंदे ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़नि ते जदोजहद में STP जे अॻुवाणीअ जो किरदारु अदा कयो आहे। कामयाबियूं माणियूं आहिनि। उन्हनि नंढियुनि कामयाबियुनि जे करे ई सिंध तरक़ी पसंद पार्टी अॼु बि सिंध जे माण्हुनि जी उमेद बणियल आहे। असां सिंध मथां मुसलत कयल जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम खे ललकारे अॼु सिंध खे इहो शऊर ॾिनो आहे जो हाणे उन्हनि जागीरदारनि ऐं सरदारनि जे साम्हूं विचोले ऐं पोरियल तबिके जा नौजवान इलेक्शन में बिही मुक़ाबिलो कनि था। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सीअ चयो त ईंदड़ इलेक्शन में सिंध तरक़ी पसंद पार्टी सॼी सिंध मां पंहिंजा नुमाइंदा बीहारींदी, जेकी PPA जे छटरी हेठि गॾियल वॾेरनि जागीरदारनि जो मुक़ाबिलो कंदा। सिंध तरक़ी पसंद पार्टी ईंदड़ इलेक्शन में ख़ादमे सिंध जे प्लेटफार्म तां इलेक्शन विढ़ंदा। ख़ादमे सिंध जे प्लेटफार्म तां न सिर्फ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जा नुमाइंदा बीहंदा पर सिंध दोस्त ऐं हक़ीक़ी जमहूरियत पसंद सोच रखंदड़ पिणु हिन प्लेटफार्म तां सॼी सिंध में आम चूंडनि में मुक़ाबिलो कंदा। हिकु निज सिंध जे पोरियल तबिके इलेक्शनी महाज़ हूंदो जेको कशमोर खां वठी केटी बंदर ताईं सिंध मथां मुसलत कयल जागीरदारी निज़ाम जो मुक़ाबिलो कंदो। डॉक्टर कादिर मक्सी चयो त धारियुनि आबादकारीअ ख़िलाफ़ मुसलसिल असां आवाज़ उथारींदा रहिया आहियूं। डॉक्टर कादिर मक्सीअ मुतालबो कयो त अफ़गानी पनाहगीरनि समेत समूरनि पनाहगीरनि खे मुल्क मां संदनि मुल्क ॾांहुं मोकिलियो वञे। डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी अवाम जी पार्टी आहे, अवाम जे हक़नि लाइ जदोजहद करे रही आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकली इबरत न्यूज़ हैदराबाद।